सखर में रिपोर्ट करवाया हाफिज़ लाशारी। सखर IBA यूनिवर्सिटी में मुबैना जिनसी हिरासानी स्कैंडल सेशन अदालत में 12 ॼणनि ते फर्द जुर्म लागू करे छॾी। सखर में IBA यूनिवर्सिटी से लागापल मुबैना जिनसी हिरासानी वारे स्कैंडल में अहम अगभराई थी है, जिते सखर जे सेशन अदालत अॻूणे वाइस चांसलर और अॻूणे SSP समेत 12 ॼणनि ते फर्द जुर्म लागू करे छॾियो आहे। केस की ॿुधणी यूनिवर्सिटी के शागिर्दियाणी बख्तावर सूमरो जी दाख़िल कयल पटीशन ते कई वई। अदालत जिन ते फर्द जुर्म लागू कयो तिन में अॻूणो वाइस चांसलर मीर मोहम्मद शाह, अॻूणो SSP इरफान समू, अॻूणो रजिस्ट्रार ज़ाहिद खंड, गर्ल्स हॉस्टल के वार्डन ज़ोया भेलार शामिल आहिनि। उन खां अलावा प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शेख, असिस्टेंट प्रोफेसर अनीज़ा, एसोसिएट प्रोफेसर ज़रका बानो, डायरेक्टर आसिम समेजो, डायरेक्टर खलील चनो, वार्डन मरियम आई सिक्योरिटी इंचार्ज एजाज कुरैशी भी फर्द जुर्म हेठ आयल माण्हुनि में शामिल आहिनि। होॾां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में IBA यूनिवर्सिटी के इंतजामिया पारां मुतासिर शागिर्दियाणी बख्तावर सूमरो खिलाफ दाख़िल कयल हर्जाणे की पटीशन ते भी ॿुधणी थी। जस्टिस ख़ालिद हुसैन शाहानी की अदालत शागिर्दियाणी ऐं मुखालिफ़ धुर के वकीलन जा दलील ॿुधण बाद शागिर्दियाणी खिलाफ दाख़िल पटीशन ख़ारिज करे छॾी।